बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आओ सच्ची दिल सां कसम खणा थो त मां ख़ुलूस नियत सां पाकिस्तान जो हामी वफ़ादार रहंदुसि। सूबाई असेंबली सिंध जे मेंबर जी हैसियत सां मां पंहिंजे फर्ज़ ऐं ज़िम्मेदारियूं पूरी सलाहियत ऐं वफ़ादारी सां इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जे आइन कानून और असेंबली जे क़ाइदनि ज़ाब्तनि जी मुताबिक़ और हमेशा पाकिस्तान की खुद मुख्तारी सालमियत इस्तेहकाम बहबूद और खुशहाली के लाए मां इस्लामी नज़रिए के बरकरार रखण लाइ कोशिश कंदो रहंदुसि जेको पाकिस्तान के क़याम जो बुनियाद आहे और मां इस्लामी जमहूरिया पाकिस्तान के आइन के बरकरार रखंदुसि। इन जी हिफ़ाज़त बचाव कंदुसि। अल्लाह ताला मुझी मदद रहबर फरमाए। आमीन।